अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध इशूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं ज़िला नौशहरो फिरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलक जी। नौशहरो फिरोज़ में ख़ोराक खाते इंतज़ामिया ऐं चकी मालिकनि जी मिली भगत सां कणक जो अटो हुकूमती अघ खां 21 रुपया वधीक महांगो विकिरो थियण लॻो। गोदाम ॿाहिरियां पियल कणक जूं हज़ारे बोरियूं ख़राब थी वयूं। ख़ोराक खातो रिश्वत एवज़ आसमान हेठि पियल कणक ॾियण बजाए अंदरि पियल कणक विकिरो करण लॻो। नेब खे करप्शन में घुर्बल ऑफिसर फूड गोदाम ऐं सेंटरनि ते मुक़रर। ज़िले इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल। ख़बर मूजिबि नौशहरो फिरोज़ में कणक जो अटो हुकूमती अघ ते विकिरो थियण बजाए 21 रुपया महांगो विकिरो थी रहियो आहे, जंहिं सबबि ग़रीब ऐं पोर तबिको सख़्त परेशानीअ खे मुंहुं ॾेई रहियो आहे। डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोल ऑफिस रिश्वत जो गढ़ बणियल आहे। ज़िले जी सभिनी फूड गोदामनि नौशहरो फिरोज़ में बदरुद्दीन कीरियो मोरो गोदाम ते अली नवाज़ मेमण, दरबेलो ते बरकत मैसर, अनवर चांडियो, मोहम्मद कासिम, शौकत आराई समेत ज़िले जे 30 सेंटरनि ते नेब के घुर्बल फूड इंस्पेक्टरनि खे मुक़ररु कयो वियो आहे, जेको अवाम सां थींदड़ ज़ुल्म ते ख़ामोश आहिनि। जॾहिं त सुप्रीम कोर्ट वाज़िह हुकुम जारी कयो आहे त नेबज़दा को बि ऑफिसर मुक़ररु न कयो वञे, पर फूड कंट्रोल उन हुकुम ते अमल करण लाइ तयारु कोन आहे। फूड इंस्पेक्टर नेब जे खौफ़ खां मुक़ररु थियल गोदामनि ऐं सेंटरनि ते ड्यूटी करण बजाए नामालूम हंधनि तां वेही चौकीदारनि ऐं पंहिंजे पारां मुक़ररु कयल प्राइवेट एजेंटनि वसीले सेंटरनि तां कणक 300 रुपया रिश्वत एवज़ कराची में चकी मालिकनि खे विकिरो करण लॻा। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।